अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तारी से आहो न्यू मेरान न्यूज़ रुक कयूं था खबरन डा खबर शामिल की गया संजोरो में रिपोर्ट वसीम अकरम जी। जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिलसिले में वरियामानी हाउस संजोरो ते खलीफा वरियाम फ़कीर वरियामानी पारां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ीमुल शान प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें खलीफा कासिम फ़कीर महर फ़कीर ग़ुलाम नबी ख़ास के लिए वरे अंग में आशिकाने रसूल शिरकत कई। उन मौके ते उलमा कराम ख़िताब कयो, नात ख़्वानन नात शरीफ पढ़ी, जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब नायब शेर मुस्तफ़ा जानशीन सुल्तान अल अज़ीम अलामा मुफ्ती हक़ल नबी सिकंदरी ख़िताब कंदे आशिकाने रसूल जी दिलनि खे मुनवर कयो। हबीब जी अजब जहिड़ी आहे न को चओ सोधड़ी नका मखलूक आहे। ओ सोना अब्दुल रहीम अगरोड़ी ॻाल्हि अजीब थो फरमाई, न को अल्लाह हुआ न को बंदो ऐं मखलूक हुआ आहे छा, न को ॾींहुं हुआ न को रात हुआ। हज़रत अब्दुल रहीम अगरोड़ी ॻाल्हि अजीब मिसाल ॾेई करे फरमाई आहे। हज़रत अब्दुल रहीम अगरोड़ी फरमाए थो, अबा ॾींहुं ईंदो आहे ऐं राति ईंदी आहे, विच ते अरबी ज़ुबान में चइबो आहे शफ़क़ या शफ़क़ छा आहे, जेॾी महिल सिज लहंदो आहे ऐं हेॾां राति ईंदी आहे, हेॾां ॾींहं जी रोशनी वञण वारी हूंदी आहे, ख़तमु थियण वारी हूंदी आहे ऐं होॾां ऊंदा ई राति अचण वारी हूंदी आहे। उन जे विच ते हिकिड़ी अछाण हूंदी आहे, वरी उहा अछाण वरी ॻाढ़ाण में तब्दील थी वेंदी आहे। तव्हां ॾिसंदा आहियो जेॾी महिल सिज वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।